अस्सलाम वालेकुम दोस्तों, मुझो नालो है कमर ज़मान अमलानी ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो HTV अमलानी TV यूट्यूब चैनल। जी तो दोस्तों, तव्हां सभिनि खे ख़बर आहे त मां सिंधी ड्रामो दर्दनि जो देस ते अॻु में बि काफ़ी सारा वीडियो ठाहे चुको आहियां ऐं जंहिंमें मां टोटल 24 मिस्टेकूं ॾेई चुको आहियां ऐं अञा बि हिन ड्रामे में काफ़ी सारी मिस्टेकूं आहिनि। तंहिं करे अॼु हिकिड़ो ॿियो वीडियो मां हुननि मिस्टेकनि ते ठाहे रहियो आहियां। यादि रखिजो दोस्तों त मिस्टेकूं सिर्फ़ु फिल्मी मिस्टेकूं आहिनि, ना कि पर्सनल मिस्टेकूं आहिनि। तंहिं करे इन्हनि मिस्टेकनि खे पर्सनल न वठिजो। वीडियो शुरू करण खां पहिरियां जेके बि दोस्त अहिड़े ताईं मुंहिंजे हिन चैनल ते नवां आयल आहिनि उन्हनि खे मुंहिंजी गुज़ारिश आहे त मुंहिंजे हिन चैनल खे सब्सक्राइब करे ऐं बेल जे आइकन खे ज़रूरु दॿाए छॾिजो ताकी मुंहिंजो हर नओं अचण वारो वीडियो सभ खां पहिरियां तव्हां ताईं पहुची सघे। तो दोस्तों हाणे हलूं था पंहिंजे अॼु जी वीडियो जी तरफ़। मिस्टेक नंबर 25, किस्त नंबर 7। दोस्तों हिन सीन में तव्हां ॾिसो त हिन सीन में बादल खे धक पुठीअ वारा पिया लॻनि पर ही हथु छातीअ ते रखियो वेठो आहे। दोस्तों तव्हां हिकु दफ़ो ॿियो ॾिसो त हिन सीन में बादल खे धक पुठीअ वारा पिया लॻनि पर ही हथु छातीअ ते रखियो वेठो आहे। दोस्तों छा हिन खे धक पुठीअ में था लॻनि त सूरु छातीअ में थो थिए। दोस्तों हीअ बि हिकु वॾी मिस्टेक आहे हिन ड्रामे में। उमेद थो कयां त हीअ मिस्टेक तव्हांखे सम्झ में अची वई हूंदी। मिस्टेक नंबर 26, किस्त नंबर 7। दोस्तों हिन सीन में तव्हां ॾिसो त बादल ही हथु पंहिंजी सिसीअ मथां रखियो वेठो आहे। दोस्तों हिन सीन में हिन वक़्तु बादल ही हथु पंहिंजे सिसीअ मथां रखियो वेठो आहे ऐं दोस्तों सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु हिकु सेकेंड खां पोइ जॾहिं हीउ सीन थो अचे त तव्हां ॾिसो हाणे बादल उहो हथु पंहिंजी सिसीअ मथां हटाए छॾियो आहे। दोस्तों इहो बादल हथु पंहिंजी सिसीअ मथां हटाए करे सिसीअ हेठां कीअं ॾिनूं जॾहिं ताईं बेहोश हुयो। दोस्तों जेको हथु हिकु सेकेंड पहिरियां बादल पंहिंजी सिसीअ मथां रखियो वेठो हुयो उहो साॻियो हथु बादल हिकु सेकेंड बाद सिसीअ मथां हटाए वरी सिसीअ हेठां रखी छॾियो। दोस्तों इहो कीअं मुमकिन आहे जॾहिं त बादल बेहोश हुयो। दोस्तों हीअ बि हिकु वॾी मिस्टेक आहे हिन ड्रामे में। मिस्टेक नंबर 27, किस्त नंबर 7। दोस्तों हिन सीन में तव्हां हिन चश्मे ते हिन जॻह ते गौर सां ॾिसो त हिते कैमरा जो अक्स साफ़ु नज़र अचे थो। दोस्तों हीउ ॾिसो त हिते कैमरा जो अक्स ऐं कैमरा जी तस्वीर हिन चश्मे में साफ़ नज़र अची रही आहे। दोस्तों हीअ बि हिकु वॾी मिस्टेक आहे हिन ड्रामे में। मिस्टेक नंबर 28, किस्त नंबर 7। दोस्तों हिन सीन में तव्हां ॾिसो त हीउ हमरा साम्हूं वारे हमरा खे जॾहिं ठोंशो थो हणे त हुनजी टोपी हिते काननि में किरी थी पवे। दोस्तों हीउ ॾिसो हिते टोपी किरी पई आहे ऐं दोस्तों सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु हिकु सेकेंड खां पोइ जॾहिं हीउ सीन थो अचे त तव्हां ॾिसो हाणे वरी हुन शख़्स खे उहा साॻी टोपी पई आहे। दोस्तों जेका टोपी हिकु सेकेंड पहिरियां हिन जी काननि में किरी वई हुई ऐं दोस्तों हिकु सेकेंड बाद उहा साॻी टोपी वरी हुन शख़्स खे पई आहे। दोस्तों इहो कीअं मुमकिन आहे त हिकु सेकेंड में हिन उहा किरियल टोपी खणी पंहिंजे मथे में विधी जॾहिं त हीउ हमरा हिन खे कुटे बि पियो। दोस्तों हिन शख़्स खे हिन जहिड़े में पंहिंजी जान बचाइणु खपे पर हिन जान बचाइण खां अलावा टोपी खणी पंहिंजे मथे में कीअं विधी। दोस्तों इहो कीअं मुमकिन आहे। मिस्टेक नंबर 29, किस्त नंबर 7। दोस्तों हिन सीन में तव्हां ॾिसो त हिन शख़्स जी हीअ टोपी हिन तरफ़ थी किरे। हीउ ॾिसो इहा टोपी हिन तरफ़ किरी रही आहे, हिन जे खाॿे पासे किरी रही आहे। दोस्तों हिकु दफ़ो तव्हां ॿियो ॾिसो त इहा टोपी हिन जे खाॿे पासे काननि में किरी रही आहे ऐं दोस्तों सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु हिकु सेकेंड खां पोइ जॾहिं हीउ उथे थो त तव्हां ॾिसो हाणे उहा टोपी वरी हिन तरफ़ पई आहे। जेका टोपी दोस्तों हिन जे खाॿे तरफ़ यानी हिन तरफ़ किरी हुई उहा टोपी दोस्तों हाणे हिन जे साॼे तरफ़ यानी हिन तरफ़ हीअ पई आहे। दोस्तों इहा बि हिकु वॾी मिस्टेक आहे हिन ड्रामे में। मिस्टेक नंबर 30, किस्त नंबर 7। दोस्तों जॾहिं बादल घर खां ॿाहिरि किथे बि हूंदो आहे त हिन जी मुछियुनि खे ताव ॾिनल हूंदो आहे ऐं हिन जी मुछूं वटियल हूंदियूं आहिनि पर दोस्तों जॾहिं घर में हूंदो आहे त दोस्तों हिन जी मुछियुनि खे मिशिन लॻल हूंदी आहे ऐं दोस्तों मुछियुनि खे बि को ताव ॾिनल न आहे हूंदो। दोस्तों हिन ॿिन्ही तस्वीरुनि में पाण कंपेरिज़न करे था ॾिसूं त दोस्तों तव्हां ॾिसो हिकु वॾो फ़र्क़ु ॾिसण में अचे थो। दोस्तों हीउ जेको आहे सो घर खां ॿाहिरि जी तस्वीर आहे ऐं दोस्तों उन में तव्हां मुछूं ॾिसो ऐं दोस्तों हीअ वरी घर में अंदरि जी तस्वीर आहे। दोस्तों तव्हां उन में मुछूं ॾिसो ऐं पाण फ़ैसिलो कयो। दोस्तों हीअ बि हिकु वॾी मिस्टेक आहे
दोस्तों हिन खे मिस्टेक चई सघिजे थो या न, दोस्तों तव्हां मूंखे कमेंट सेक्शन में ज़रूरु ॿुधाइजो। मिस्टेक नंबर 31 किस्त नंबर 7। दोस्तों हिन सीन में तव्हां ॾिसो त ही शख़्स मोबाइल फ़ोन ते ॻाल्हाए पियो, पर दोस्तों जेकर तव्हां हिन जी मोबाइल जी स्क्रीन ते गौर कंदव त हिते का बि कार लॻियल न आहे। दोस्तों ये ॾिसो त हिते मोबाइल जी स्क्रीन ते का बि कार लॻियल नज़र कान थी अचे। दोस्तों हीउ सखणी मोबाइल कन ते रखियो वेठो आहे। दोस्तों हीअ बि हिकु वॾी मिस्टेक आहे हिन ड्रामे में। मिस्टेक नंबर 32 किस्त नंबर 7। दोस्तों हिन सीन में हारून वटि मोबाइल वीगो टेल आहे, पर दोस्तों जॾहिं हिन ते रिंग अचे थी त उहा आईफोन जी आहे। दोस्तों रिंगटोन जेका आहे उहा आईफोन जी आहे, ऐं जॾहिं त हिन जेका मोबाइल आहे उहा वीगो टेल आहे। दोस्तों इहो कीअं मुमकिन आहे? दोस्तों तव्हां पाण बि ॿुधो ऐं ॾिसो। दोस्तों अॼु जे लाइ हिन वीडियो में बसि एतिरो। उमेद थो कयां त हीउ वीडियो तव्हांखे पसंदि आयो हूंदो। जेकर हीउ वीडियो तव्हांखे पसंदि आयो आहे त हिन वीडियो खे लाइक कंदा, दोस्तनि सां शेयर कंदा ऐं हिन वीडियो में प्यार भरी कमेंट बि ज़रूरु करे छॾींदा। दोस्तों यादि रखंदा त हीअ मिस्टेकूं सिर्फ़ु फिल्मी मिस्टेकूं आहिनि, न कि पर्सनल मिस्टेकूं आहिनि। तंहिं करे हिन मिस्टेकनि खे पर्सनल न वठिजो। ऐं दोस्तों इहो बि यादि रखिजो त हीअ मिस्टेकूं सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु एंटरटेनमेंट लाइ रिकॉर्ड कयूं पियूं वञनि। उन खां अलावा जेके बि दोस्त हाल ताईं मुंहिंजे हिन चैनल ते नवां पिया अचनि, उनखे मुंहिंजी गुज़ारिश आहे त मुंहिंजे हिन चैनल खे सब्सक्राइब करे ऐं बेल जे आइकन खे ज़रूरु दॿाए छॾिजो, ताकी मुंहिंजो हर नओं अचण वारो वीडियो सभ खां पहिरियों तव्हां दोस्तनि ताईं पहुची सघे। दोस्तों हाणे मिलूं था नेक्स्ट वीडियो में, तेसिताईं मूंखे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।